नासरीन, दादू में बाहे मुतासरन जे खादे पीते जे इमदादी सामान की चोरी वाले मामले जो SSP दादू इरफान समो नोटिस वरतो है। SSP दादू बिन ASI समेत 12 पुलिस एहलकारन के नौकरिन तां बरतरफ करे छड़ियो है। उन हवाले से वधिक अपडेट करे रहियो है दादू मां मेहरान टीवी जे रिपोर्टर असद जतोई। जी असद, वधिक छा तफसील आहिन? जी बिल्कुल, दादू लग जेको ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में अफ़सोसनाक वाक़ियो थियो, उन जे लाइ जेको राशन आयो हुयो उन में मुबैना चोरी जो इंकशाफ थियो, जंहिं बाद SSP दादू तरफ़ां इंक्वायरी जोड़े एहलकारनि खे ऐं जेके ASI हुया उन्हनि खे क्वार्टर गार्ड कयो वियो हो। अॼु जेका आहे इंक्वायरी रिपोर्ट अचण ते इहो ज़ाहिर थियो आहे त ड्यूटीअ में ग़फ़लत ऐं राशन चोरीअ जो ॾोह साबित थियण ते SSP इरफान अली समो पारां 2 ASI समेत 12 एहलकारनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ करे छॾियो आहे। बरतरफ़ थींदड़ जेके 14 ॼणा आहिनि उन्हनि में ASI शाहनवाज़ लाखियर, ASI मोहम्मद इस्माइल सुमरो, सिपाही अली चांडियो, गुलज़ार चांडियो, अब्बास कंवर, अली हुसैन चांडियो, शफी मोहम्मद सांद, मोहम्मद जुमन लिगारी, कफील अहमद, वहीद अली खासी अली, परवेज़ जतोई, काशिफ जतोई, मोहम्मद हुसैन चांडियो ऐं असद हुसैन लाचारी शामिल आहिनि। जी असद, अव्हांजी मेहरबानी।